खूनरेज़ी ऐं धड़ाबंदी ते ॿधल एमक्यूएम जे उरूज ऐं ज़वाल जी कहाणी। कराची जी सियासत जे उरूज, इख़्तिलाफ़नि ऐं धड़ेबंदी जी कहाणी। कराची जी सियासी तारीख़ में जेकॾहिं कंहिं जमायत ते सभ खां वधीक बहस थियो आहे त उहा आहे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट। हिकु अहिड़ी तंज़ीम जंहिं 1980 वारे ॾहाके खां वठी शहरी सियासत ते गहरो असरु छॾियो, पर वक़्त सां गॾु मरकज़ी क़यादत, रियासती ऑपरेशननि ऐं अंदरूनी इख़्तिलाफ़नि सबबि केतिरनि हिस्सनि में विरहाइजी वई। पहिरियों मोड़ एमक्यूएम हक़ीक़ी जो ठहणु। 1991 में तंज़ीमी सतह ते पहिरियों भेरो जमायत अंदरि इख़्तिलाफ़ खुली साम्हूं आया। नतीजे तौरु एमक्यूएम हक़ीक़ी जे नाले सां नओं धड़ो वजूद में आयो। उन जी अॻुवाणी आफ़ाक़ अहमद ऐं आमिर ख़ान कई। हीउ पहिरियों भेरो हो जॾहिं एमक्यूएम खे संजीदा तंज़ीमी टक्कर मिलियो। कराची में सियासी चिकताण वधी, इलाक़नि जी विरासत ऐं हथियारबंद झेड़नि शहर जे अमुन खे मुतासिर कयो। 1990 वारे ॾहाके जे शुरूआती सालनि में हीउ टकराव कराची जी सियासत जो मरकज़ी मौज़ू बणिजी वियो। एमक्यूएम जे चेयरमैन अज़ीम अहमद तारिक ऐं अल्ताफ़ हुसैन में तंज़ीमी इख़्तिलाफ़नि जे नतीजे में एमक्यूएम में जॾहिं हिकु वधीक मज़बूत धड़े जे निकिरण जो माहौल तयारु थियणु लॻो त 1993 में संदन क़त्ल खां पोइ आर्ज़ी तौर ते तंज़ीम अंदरि वधीक कंहिं नए धड़े वारियूं कोशिशूं रुकिजी वयूं। अज़ीम अहमद तारिक जे क़त्ल जमायत अंदरि बेएतमादी ऐं शक शुबहनि खे वधीक गहरो कयो। उन वाक़े खां पोइ एमक्यूएम जे अंदरि क़यादत ऐं तंज़ीम बाबति सवाल शिद्दत सां उभरण लॻा। अज़ीम अहमद तारिक खां पोइ एमक्यूएम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर इमरान फारूक जा मरकज़ी क़यादत सां इख़्तिलाफ़ थिया ऐं हिन पार्टी अंदरि अलॻि ग्रुप ठाहिण जी कोशिश कई। इमरान फारूक जो लंडन में क़त्ल थियो ऐं संदसि क़त्ल जो इल्ज़ाम एमक्यूएम जे बानी क़ाइद मथां लॻो। 1991 में एमक्यूएम का धार थींदड़ एमक्यूएम हक़ीक़ी इख़्तिलाफ़नि जो शिकार थी एमक्यूएम हक़ीक़ी जे बानी अॻवान आमिर ख़ान जेल मां आज़ादु थियण बाद एमक्यूएम जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन खां माफ़ी वठी ॿीहर एमक्यूएम में शमूलियत जो ऐलान कयो। 22 अगस्त 2016 ते एमक्यूएम मां हिक खां वधीक तंज़ीमी धड़नि जे निकिरण जी शुरूआत थी। 22 अगस्त 2016 ते एमक्यूएम जी तारीख़ में फ़ैसिलातो ॾींहुं साबित थियो। उन ॾींहुं एमक्यूएम जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन लंडन मां तक़रीर कई, जंहिंखां पोइ रियासती कार्रवाई शुरू थी 9-0 सील कयो वियो ऐं जमायत जी मक़ामी क़यादत अल्ताफ़ हुसैन खां लातालगी जो ऐलान कयो। इन वाक़े खां पोइ जमायत अमली तौरु ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वई, एमक्यूएम लंडन ऐं एमक्यूएम पाकिस्तान। हीअ विरासत सिर्फ़ तंज़ीमी न पर बयानिए ऐं क़यादत जे अख़्तियार बाबति बि हुई। अॻिते हली एमक्यूएम पाकिस्तान मां मरकज़ी अॻवान डॉक्टर फारूक सत्तार इख़्तिलाफ़ रखी पंहिंजो अलॻि धड़ो ठाहे PIB कॉलोनी में पंहिंजी अलॻि मरकज़ी ऑफिस क़ाइमु कई। मौजूदा गवर्नर सिंध कामरान टेसूरी फंक्शनल मुस्लिम लीग मां इस्तीफ़ा ॾेई पहिरें एमक्यूएम पाकिस्तान ऐं बाद में डॉक्टर फारूक सत्तार जे ग्रुप में शमूलियत कई। अल्ताफ़ हुसैन जी तक़रीर ऐं तहरीर ते पाकिस्तान में पाबंदी लागू थियण खां पोइ एमक्यूएम में थींदड़ धड़ेबंदी एमक्यूएम जी सियासी साख ऐं तंज़ीम ॿिन्ही लाइ वॾो इम्तिहान साबित थी। 2016 में अॻूणे मेयर कराची मुस्तफ़ा कमाल ऐं अनीस क़ाइम ख़ानी गॾिजी पाक सरज़मीन PSP क़ाइमु कई। हीअ बि एमक्यूएम मां निकितल हिकु अहम धड़ो हो जंहिं पाण खे शहरी सियासत जो मुतबादिल पेश करण जी कोशिश कई। अॻिते हली PSP खे ख़तमु करे मुस्तफ़ा कमाल ऐं साथियुनि एमक्यूएम पाकिस्तान में शमूलियत अख़्तियार कई। मुस्तफ़ा कमाल पारां शमूलियत बावजूद एमक्यूएम पाकिस्तान में ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं मुस्तफ़ा कमाल नाले ॿ ग्रुप पंहिंजो अलॻि अलॻि तंज़ीमी वजूद बरक़रार रखियो पिया अचनि। एमक्यूएम जे मरकज़ी अॻवाननि मां सिंध जे अॻूणे गवर्नर डॉक्टर इशरतुल इबाद पारां पाण मुरादो जलावतनी अख़्तियार करण खां पोइ एमक्यूएम खां धार पंहिंजो अलॻि सियासी ग्रुप ठाहे वरितो आहे। अॼु एमक्यूएम रुॻो हिकु सियासी जमायत जो नालो न रही आहे, पर उहा कराची जी सियासत जी हिकु डिघी ऐं पेचीदा कहाणी बणिजी चुकी आहे। एमक्यूएम में तंज़ीमी टकराव ऐं बार बार जी धड़ेबंदी खां पोइ हाणे तंज़ीमी धड़ेबंदी उन जी मुस्तक़िल सुञाणप बणिजी चुकी आहे। वक़्त ई ॿुधाईंदो त शहरी सियासत जो ही बाब वरी इतिहाद ॾांहुं मोटंदो या अञा इख़्तिलाफ़नि जे नए मरहले में दाख़िल थींदो।